अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनड़। कुछ ॾींहं पहिरीं बेदर्दीअ सां क़त्ल थियल ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन तहलका कश्मीर जे सदर शेरजान दश्तीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। कश्मीर पुलिस मुकम्मल नाकाम, क़ातिल सरेआम घुमण लॻा। पुलिस पारां शेरजान दस्तीअ जे क़त्ल जी FIR दाख़िल करण खां पोइ को बि जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शेरजान दस्तीअ जे वारसनि पारां अॼु सख़्त एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ IG सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो कयो आहे त शेरजान दस्तीअ जा क़ातिल फिलफोर गिरफ़्तार कया वञनि। एहतिजाज कंदड़नि चयो त शहीद शेरजान दस्ती हिकु बहादुर इंसान हो जंहिं समाज जे दुश्मननि ख़िलाफ़ मुहाॾो अटकायो, जंहिंखे शहीद करायो वियो। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन कश्मीर पुलिस जी उन बदमाशीअ ते सुप्रीम कोर्ट ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वंगारी SSP कश्मीर ऐं SHO कश्मीर ख़िलाफ़ फिलफोर कार्रवाई कई वञे ऐं जवाबदारनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।